रोटी छा थो हल त जब्बार जे घर में गिरी था हलूं ओ जेको साम्हूं आयो उनखे जब्बार के मारण तमाम सोलो आ पर असांखे अहिड़ो कम करणो आ जो उन्हनि के मौत खां वधीक जिंदगी बदतर लगे। अच मूंसां। सॼो मुल्क कानी आयो आहियां आचर जी का बि ख़बर कान थी पई इहो बि ख़्याल कोन थियुसि त बाबा खे पुलिस वठी वई ऐं भाॼाई घर में अकेली बीमार आहे मुझे भी खबर हूंदसि अलाए न। Maju. Oh, maju. Maju. Oh, maju na. Maju. Oh, maju. Uthi putra. Sejak sir te ayo anya nere pe ayo. तू दा बाबा तू दा निंड तक कर रे मजो ओ मजो उठी बाबा ए बाबा मस्त मजा सुकून जी निंड आई आ सुमणी कोन नी दे तू त मजो ए अब पाड़ा ही पटे रे खड्ड में वनी पो जबारा ओ जबारा पानी पूरी जल्दी कर
छा छा कमदार हे छा है ॾिस ही आहे छा ये कहिड़ी मस्करी आहे नथो सम्झी ही छा आहे ये कहिड़ी हरकत आहे इहो सम्झी वियो आहियां इहा हरकत मीर कराईंदी पंहिंजे भाउ अचण खां हिन दोस्त खानो था अरे कहिड़ा मुड़ुस माण्हू आहिनि ही जो ॿियनि बचनि जा कपिड़ा था टकी ने ही ॾिसो हिन जा पंहिंजा बचा बि नंढा फिरंदा पंहिंजे पीउ जा पुट ई कोन अथई माई अॼु त सुबुह सुबुह जो ॾाढी ख़ुशि पई नज़र अचे आउं त सदाईं ख़ुशि हूंदी आहियां तो वांगुरु फूकी कान वती हूंदी आहियां हा हा मां त फूकियल आहियां पर तुंहिंजे हिन अंदर जे ॼोरनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां तुंहिंजी हा मनहूस छिकिल ॾिसी सम्झी वेंदी आहियां त का न का मनहूस ख़बर खणी पहुती हूंदी आहे हाणे बक त तुंहिंजे हिन अंदर जे ॼोरनि खे आराम पहुचे हा अड़ी मुंहिंजे ॼौरनि खे छॾ तूं ॿाहिरि वञी ॾिस त छा थियो आहे ॿाहिरि वेंदी न पोइ ख़बर पवंदई जॾहिं ख़बर पवंदई न पोइ तुंहिंजे जिस्म खे बि इहे माकोड़ा पटण शुरू कंदा अड़ी माकोड़ा पटनि तोखे हा हाणे मूंखे ॿुधाए त कहिड़ो ॿाहिरि ॿारणो ॿारे आई आहियां ऐं जॾहिं वाउट थींदा आहिनि न तॾहिं हर दर जे अॻियां झंडा पिया फड़कंदा आहिनि अॼु इहे ई तुंहिंजी छोरी जा कपिड़ा हर दर जे अॻियां पिया फड़कनि हा छा थी चई पई मुई का ज़बान सड़ंदई जे छिकिल चङी न थई त का ॻाल्हि त चङी कंदी करे अल्लाह मुंहिंजे धीउ जी इज़त क़ाइम रखंदो तो जड़नि जे वात हाण सां मुंहिंजे धीउ जी इज़त ख़राब कोन थींदी हा अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे हाणे तुंहिंजी ज़बान न भिड़ी पवंदी वात खां ॿ हथ ॿाहिरि निकिरी आई अथई ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी ज़बान ॾंभण खां अॻु पंहिंजी छोरी जी खुड़ी वञी ॾंभ ॾाढी निभागी छोरी ॼणी अथई ऐं लाउन महल हिक जो सिर खयसि ऐं पहिरीं राति अञा घर में पई अथसि त चोर अल्लाह तलो ॿोहारे विया अथनि हाणे सम्झ में नथो अचे त अञा इहा निभागी कहिड़ी क़यामत आणींदी अड़ी मुई मां तोखे त चङी तरह ॾिसी रखंदसि पर रुगो मां ञाखड़ो जो हाल अहवाल लही अचां बाक़ी तोखे जे मां सुकून करणो ॾिनो घर में त मांखे चइजाए जे मिर्चूं न ॾिनियूं मां न त मुंहिंजो नालो बि फेराए छॾिजाए ऐं तूं छा मूंखे मिर्चूं ॾींदीअ आउं त तो लाइ चङी तरह मिर्चूं घोटे ठाहे जोड़े पुड़ी ठाहे आई आहियां हा भले हाणे त ॻाल्हाइण सिखी वई आहियां मां थी चवां पई त हाणे निकिर मुंहिंजे घर मां त ॼुंडनि खां वठी गेले न ॿाहिरि कढाए वञा थी वञा छो अची छिती थी आ ऐं हल हाणे हल तिखी थी त भञाए न गोॾा गोॾा थी भञी जो बस मुंहिंजा हथ कोन्हनि आउं तोखे छॾे ॾींदसि ख़ुदा जी बुछड़ो कयो ए टाकुरीअ घटे वांगुरु वार हिते कयूं भॻी थी अचे छेड़े जे लाइ मां हिनखे छॾे ॾींदसि ॼुडा पटियूं कयां थी तरी मां तो चवा छलियो असांखे था या हू मरदा या असां बाबा जी हिकु कहाणी थीणी आहे छा त हिन ॻोठ में हू रहंदा या असां होश कयो पुट होश कयो हो छा जो बाबा या हुन खे मारींदा त या असां मरदासीं अरे बस कयो कंहिंखे कुझु सोचणु ॾींदो या न छा सोचूं अञा छा सोचूं मां चवां थो छलियो था अरे खैरां जे सिर जो खैर हुजे इहो छा कयो पिया अकुल खां कमु वठो इहो नवा बनवा गुरु बंदूका खणी ॿाहिरि न वञूं त इहे टंगा भञराए न अचे निकिरो बस बासी बस हाणे घणो थियो वधीक न ॻाल्हाए इहे अखियूं मूंखे न ॾेखार मां तव्हांजी दुश्मन न आहियां जे अकुल खां कमु वठंदव न त मात न खाईंदव बाक़ी हा तव्हांजी तकड़ या हुर्थ पाई अथव न त तव्हांखे ई माराए विझंदी अदा चाची खैरां सच थी चवे असांखे असांजी तकड़ी मार खाराई आहे अदा पाणी तार चढ़ी आयो आहे जेकॾहिं अञा बि असां वेही सोचूं त ही ॻोठ वारा असांखे थुकूं कोन हूंदा ठहियो हाणे ठहियो घणो ठाहू को न थी वॾे नंढे जी सलाह वठो ही त बस पंहिंजी हलाईंदो असां ॼण हिन जा दुश्मन आहियूं ठीक आहे असां बस कई हाणे ॾिसूं त तव्हां कहिड़ा दाकुल जा तीर हलायो खानू आचार्य जे मथां जेकॾहिं आचू ऐं खानूअ खे सिधियूं गोलियूं न हूंदियूं न त हू कोन वणंदा खैरां जे सिर जो खैर हुजे तव्हां भली बंदूकूं खणी वञी हुननि खे हणो मां तव्हांखे झलण कोन आई आहियां
पर थोड़ो अकुल खां कम वठे सोचो। तव्हांजे हरू भरू इन हुड़ाईअ जे करे वो आचर इन मीर वारा तव्हांखे इहो चोरीअ कुते वारो चकु हणी वेंदा आहिनि ऐं तव्हां रुगो बसि रड़नि करण में हूंदा आहियो। मां थी चवांव त इहे रड़ियूं ऐं रूड़ा बंदि कयो। टई भाइर वेही पाण में कंहिं अकुल सोच खां कम वठो। मां थी चवांव त रईस सां सलाह करे कमदार खे अॻिते कयो। हा, जेकॾहिं रुपए जो रुपयो न त घटि में घटि 8 आना त पशेमान थियनि। का ख़बर त पवे ने त के जवान हुया जेके जुठ करे विया। बाक़ी इहो होर बिलो होर करण मां कुझु कोन वरंदो। कुझु सोचो वीचारियो। नरो मुंहिंजी अम्मा नरो। भला हाणे मर्द माण्हू आहिनि, जहिड़ी पोखींदा तहिड़ी लुणंदा। तूं दुख करे छो थी पई पंहिंजो अंदर साणी। खैरा जे सिर जो ख़ैर हुजे। मां थी चवां त तुंहिंजे वार जो बि नालो को न खणंदो। हा चाची, आऊं त घणेई थी सम्झायांसि पर ॿुधे ई कोन थी। बस मां हो ॿुधनि था जो हीअ ॿुधंदी। हीअ त रोए थी रुगो पई इहो गोढ़ा ॻाड़े। हो त वठ ई नथा ॾियनि पिया। कमदार मूं समझो पे त मीर के हथी को करण खां पोइ आचर मुड़ी वेंदो, पर न हाणे जेसी ताईं आचर ऐं खानू जो पोयां बाहि न ॿारींदासीं न तेसी ताईं कोन मुड़ंदा। बकार बाबा जेकर आचर बाजे दा पाण जुठ कराई उन जो पलांद वठी विया। कमदार वञ जबार वारनि खे चओ त हाणे रननि जी कचहरी में विहण छॾे ॾियनि। जेकॾहिं थोरो बि पितो ऐं निमक अथनि त तेसी ताईं घर जो पाणी न पियनि जेसी ताईं खानू ऐं आचर मां कंहिं हिक खे लेटाइनि नथा। बोतार बाबा जॾहिं जब्बार वारनि अञा बि कुझु न कयो त पोइ ॿुॾी मरणु खपे न। अहिड़ी ज़िंदगीअ खां त मौत भलो अथनि। कमदार जेकॾहिं जब्बार वारा अञा बि कुझु कोन था कनि न त पोइ मूंखे ई कुझु करणो पवंदो, भले केतिरो बि ख़र्चु अचे। आचर ऐं खानूअ जो सिर मां ईअं गुम कराईंदुसि जमीर जो करायो हुउमि। बोतार बाबा पहिरीं त कयो पुलिस खे फोन त उहा अची डोड़ाइनि। होॾां पुलिस डोड़ाइनि, होॾां असां विच में अधु मुंहुं करे फसायूं। कमदार मीर जे अंदर वञण खां पोइ खानू ऐं आचर जी अधु ताक़त टुटी पई आहे, पर पोइ बि उन्हनि खे साणो करण जे लाइ पुलिस खे पोयों पछाण थो। बोतार बाबा अजो मजे गांव तो तैयार कया ऐं जल्द ॾिसंदे त आचर ॻोठे खे घटे में मोह पियो हूंदी ऐं केर बि हुनखे खाइण वारो न हूंदो। कमदार जेसी ताईं इन्हनि खे ख़तम न कंदासीं न त हिन ॻोठ मथां डमर कोन ख़तम थींदो। जेकॾहिं ॻोठ जी भलाई चाहियूं था न त इन्हनि ॿिन्ही खे मारणो ई पवंदो। मिठल खान जे कुलनि ते कुॾण लॻा हाणे ख़बर पवंदनि त परायनि फूकुन ऐं चुरचुन ते लॻी कीअं पंहिंजी इज़त मिटीअ में मिलाए छॾीसीं। जेतिरो इज़त जो सोचना त एॾा टेस्ट ई कोन थियना। हाणे सोचींदा, ज़रूर सोचींदा। जे गैरत जो ज़रो बूंदुनि त किने पाणीअ में मुंहुं बोड़े मरी वेंदा, पर वरी असांजे साम्हूं अचण जी जुरत न कंदा। आचर अचो त मूसा खान सां मिली चओ। हा यार, ऐं चऊंसि त सभ खां पहिरियां बाबा खे छॾाइजे। बाक़ी रेस जे दुश्मननि सां हिक हिकाणी असां पाण कंदासीं। आचर हिक ॿी बि सलाह अथई। वरी कहिड़ी सलाह? कुझु करण खां पहिरियां तूं पंहिंजो घर ख़ाली कर। हा यार, मां पाण चाहियां थो त कंहिं अहिड़े तरफ़ निकिरी वञा जो मुंहिंजे घर जी खुड़क बि पुलिस खे न पवे। उते बाबा ऐं भाॼई खे छॾे अचां, पोइ आज़ाद हूंदासीं। विढ़ण में मज़ो ई पंहिंजो ईंदो। ज़ाहिर आचर तुंहिंजो घर दुश्मननि जे विच में आहे। कुझु बि थिए थो पुलिस तव्हांजे दर ते भॻी बीठी आहे। खानू को अहिड़ो घर सुझे? घर खोड़ कंहिं न कंहिं संगत खां घर ख़ाली कराए वठंदासीं।
तो पोइ हल त हली मूसा खान सां मिली अचूं, वधीक सलाह पोइ कंदासीं। ठीक है। अच्छा सारा बाबा हाणे घणो ई वेही चुका आहिनि, अञा जे वेठा रहिया न त सॼो ॻोठनि खे तुकूं हणंदो। कमदार सब समझूं पिया, धूड़ पिया समझो, पाण सां गॾु मुंहिंजी इज़त बि खाक में मिलाए छॾी अथव। जवार हींअर तव्हांजी इज़त सिर्फ़ तव्हांजी न आहे, मुंहिंजी बि इज़त आहे। सत राजी खे ख़बर आहे त मिठल खान जबार वारनि सां माइटी कई आहे। जबर हाणे तव्हां मुंहिंजे लाइ धारिया न आहियो, न ई गैर आहियो। तव्हां मथां किरंदड़ छंडनि जो असर मूं मथां बि थिए पियो, गॾ में गॾु मुंहिंजी इज़त जो त ख़्यालु कयो। रईस, तव्हांजी इज़त असांखे सभ खां अज़ीज़ आहे। तव्हांजी इज़त मथां छंडा पवण कोन ॾींदासीं। जवार इन खां वधीक अञा इज़त कीअं नीलाम थींदी आहे? जेकॾहिं तव्हां में थोरी सोच या गैरत हुजे हा त हींअर ताईं आचर जो लाश ॻोठ जे चौराहे ते टंगियल हुजे हा, ॻोठ वारा उनखे ॾिसी इबरत हासिल कंदा ऐं आईंदा को बि तव्हांजे घर मथां आङुर खणण खां पहिरीं 1000 भेरा सोचे हा। इहो ई रेस, इहो ई मां बि त अदा खे इहो ई थो चवां, पर अदा खे हले छो ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। आचर वारा हद खां टपी आहिनि ऐं अदा अञा थो चए त सब्र कयो। जे अञा बि सब्र करण था चाहियो न त पोइ मां तव्हांखे हिकिड़ी सलाह थो ॾियां। कमदार जी मोहतार बाबा, ये अंदरि अलमारी में जेके चूड़ियूं पयूं आहिनि न, हाणे अची हिननि खे ॾे। रेस चूड़ियुनि जो तानो न ॾे, ॿिनि ॾींहंनि अंदरि आचर जो लाश पंहिंजे अॻियां ॾिसंदे। रेस कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो, मां ओसी ताईं पंहिंजे घर जो पाणी कोन पीअंदुसि जेसीं ताईं आचर खे पूरो कोन कंदुसि। बसि हाणे उन वक़्त ताईं तव्हांखे मुंहुं न ॾेखारींदासीं जेसीं ताईं इन्हनि टिनिनि भाइरनि मां हिक जी कबर न ठाहियूं। जबर मतां सम्झो त तव्हांखे मां अकेलो छॾे ॾींदुसि, ईअं कोन थींदो। पुलिस जो तव्हां को बि फिक्र न कयो, जेतिरो बि ख़र्च आयो न मां भरींदुसि, मां। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। आचर ऐं खानूअ जे खून जी सज़ा मां तव्हां ते लॻण कोन ॾींदुसि। पोइ हिन लाइ छो न मूंखे ज़मीन नीलाम करणी पवे। हुकुम कयो रेस, मूंखे कीअं यादि कयो? मुजीब, हींअर मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन मिठल खान आहे, जंहिंखे ख़त्म करणो पवंदो। मीर आचर ऐं खानूअ जे हूंदे मां सम्झां थो त मिठल खान खे ख़त्म करण लाइ तव्हांखे कंहिं ॿिए सहारे जी ज़रूरत न पवंदी। मीर खे त मिठल खान गुम कराए छॾियो आहे, बाक़ी रहिया आचर ऐं खानू, उन्हनि ते मिठल जी बाज़ वांगुरु नज़र आहे। मां चाहियां थो को अहिड़ो हुजे जंहिं तरफ़ मिठल खान जो ख़्याल ई न वञे। जे मां मिठल खान खे ख़त्म कयां त उन मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? मूसा खान सां साथ ॾियण वारा कॾहिं बि नुक़सान में न आहिनि वेंदा। मां मञा थो त तव्हांजो साथ ॾियण वारा फ़ाइदे ई फ़ाइदे में आहिनि ऐं तव्हां मूंखे बि नुक़सान न ॾींदो, पर हिन वक़्तु मां बिल्कुलु ख़ाली आहियां। न बारूद आहे ऐं न ई को अहिड़ो हथियार जंहिंसां मिठल खान जहिड़े भला मुड़ुस मथां वार करे सघां। हथियार तोखे तुंहिंजे मनपसंद ॾिनो ऐं पैसा दिलि घुरिया, पर मूंखे मिठल जो लाश 2-3 ॾींहंनि अंदरि घुर्जे। 3 ॾींहं वॾा आहिनि रेस, कमु तव्हांखे मां 2 ॾींहंनि अंदरि करे ॾींदुसि, पर उन शर्त ते जे शिकार ॿाहिरि निकितो त, न त मां मजबूर हूंदुसि। मुजिब, इन कम करण खां पहिरियों ई मूं जा के शर्त ऐं असूल आहिनि जंहिंजी तोखे पासदारी करणी पवंदी। मूंखे तव्हांजो हर शर्त क़बूल आहे। इन कम जो ज़िक्र आचर ऐं खानू वारनि सां न कंदव, कोशिश कंदव त उन्हनि जे साम्हूं ई न अचो। जेकॾहिं इत्तफ़ाक़न उहे तव्हां सां गॾिजी था पवनि त पोइ उन्हनि खे मुतमिन करणु तुंहिंजो कमु आहे। आख़िर छो?
मूसा खान सवाल ॿुधण जो आदी नाहे ऐं न ई वरी जवाब ॾियण जो पाबंद। ठीक है, मुखे तव्हांजो सौदो क़बूल है, पर इन कम जी कीमत मां ही वठंदुसि। ठीक है, मुखे क़बूल है। कमदार कमदार